प्रभु मूं ॻाल्हि पे कई त हुन जे दिमाग़ में बुह भरियल आ, का ॻाल्हि सम्झे ई कोन थो। ए राणा खान, ई तुंहिंजो फर्ज़ आहे हे ॿिनि धुरनि खे ठाहण। और रब्बू आऊं कोशिश कयां पियो, बिल्कुल कोशिश कयां पियो, पर छा कजे, छेड़े जी ॻाल्हि कोन्हे। हा, बाक़ी ॻाल्हि हुननि खे सम्झ में कोन थी अचे। ए राणा खान, ए माई नूरी तो जो चयो कोन मोटाईंदी। काबू ॻाल्हि सुन, हिन नबूअ खे मोकिलियो हुअमि, नबूअ खे पुछीस छा चई हिनखे। ए तोबह बाबा तोबह, हिन नूरी माई से ए आऊं राणे खान जो न्यापो खणी वियो हुअसि। ए मोह से अहिड़ी जुठ कयई जो पाहूं ॾेई वठी भॻुस। मुड़स लोणो भी हिते जी फेरायो आ, पुठे निहरी कोन, हिते जी सापटी पो निहारियो थई, लोणो हयो थई। ए राणा खान, ए ओ तो जी सस आहे, ए न त ईअं ॻाल्हाइण कीन ॾियां सा। हो सभु सम्झां थो, पहुची कोन सघे थोरो वरी मूते हलंदो करे। मसद ई सम्झ त हाण पाण वारो कमु सिघो ई थी वेंदो। हा मसद, हाणे त पंहिंजो कमु थियणु घुरिजे, काफ़ी इंतज़ारु कयो अथऊं। ई रन शर्मिला खे न घर मां कढण जे लाइ मूं चनेसर खे पहिरियों तयारु करे छॾियो आहे। पहिरीं त कमु करणो ई इहो आहे, न त हीअ निभागी रन पाण खे सूर ॾेई मारे छॾींदी। ई रन अॼु सुभाणे हिन घर मां निकिरी वेंदी। हा मसद, हाणे पाण वारे कम में देरि थियणु न घुरिजे। मसाद चनेसर मूं खे पक ॾिनी आहे त ई रन हाणे घर मां ॿाहिरि जल्दी कढंदो। पर ही रन अथई वॾी नतर, एतिरो जल्दी ही बि कोन वेंदी। मूं चनेसर जा अहिड़ा कन भरिया आहे जो हू हुन रन ऐं रमुड़े ते चपी बसि बाहि थी वियो हलियो। हा पर मसाद, इहो निभागो रमुड़ो बि न हुजे त बहितर आहे। मसाद तूं फिक्र न कर, ई रमुड़ो बि ताईं वेंदो, पोइ हिन सॼी हवेली में तूं ऐं मां मौज कंदासीं। हाउ रब को ॾींहुं हाणे मसाद। अची वेंदो मसाद, अची वेंदो, उॾी बि अची वेंदो, तूं फिक्र न कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।